किपरो में डाउ मेडिकल यूनिवर्सिटी पारां मेडिकल जी दाख़िला लाइ वरितल टेस्ट ख़िलाफ़ मक़ामी शागिर्दनि पारां आमिर चानियो, मोहम्मद शामिल, सरवाण कुमार, सोहराब राजड़ ऐं शफ़ी राजड़ जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक ते एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त वरितल टेस्ट जो पेपर पैसनि एवज़ इम्तिहान खां अॻु आउट करे ग़रीब ऐं मिसकिन शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त वरितल टेस्ट रद्द करे पेपर आउट कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मेरिट ते शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वञे। सर असांजो एहतिजाज करण जो मक़सदु जेके मेडिकल वारनि टेस्ट ॾिनी उन में जेके छोकिरा 170 जे प्लस आया उन्हनि जी जेका टेस्ट जेका सीट वठल आहे उन्हनि खे न मिली, उहा पैसे में थी चुकी आहे। राति जे टाइम फेसबुक ते व्हाट्सएप ते ग्रुपनि में जेके आवाम तइलीम मथां जेके अमलदार आहिनि उन्हनि कुझु बि न कयो, उहा पैसे विकिरो थी चुकी आहे ऐं हिननि अॼु एहतिजाज कयो खिपरो में त उहो हुन पंहिंजो हक़ वठी सघनि। लीक थी चुको अव्हांखे ख़बर आहे जी त छो त पहिरीं जेएसएमयू वरितो, पहिरीं जेको पेपर जेएसएमयू वरितो उहो बि लीक थी वियो, हाणे जेको डाउ पेपर वरितो उहो बि लीक थी वियो आहे। छो त जेको माफ़ियाज़ आहिनि, करप्ट माफ़ियाज़ आहिनि, उहे छा करनि था, पेपर खे लीक कराइनि था। 30 लख 35 लख 20 लख रुपए में पेपर खे लीक कराइनि था ऐं ग़रीब ॿारनि जो हक़ मारियो वञे थो। इनजे करे असांखे इंसाफ़ खपे। सर असांजो अॼु जो प्रोटेस्ट जो मक़सदु आहे त जेको ताज़ो मेडिकल जो थियल टेस्ट आहे, जेको पेपर पैसनि ज़रिए आउट कयो वियो, कामोरनि सरमाएदारनि ऐं वॾेरनि जे ॿारनि खे ॾिनो वियो, ग़रीब शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वई। असांजो प्रोटेस्ट उनजे ख़िलाफ़ु आहे त इहे जेका टेस्ट आहे मेडिकल जी हिकु दफ़ो ॿीहर कंहिं साख रखंदड़ इदारे खे ॾेई साफ़ ऐं शिफ़ाफ़ नमूने कराई वञे ऐं ग़रीब शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।